मोहब्बत की मोट ॾिनी आहे। अॼु कराची जे उस्ताद ने सच पुछो त मूंखे ख़रीद करे छॾियो। अॼु कराची जे उस्तादनि मूंखे पग पाराए उते वॾो वज़न रखियो आहे। तव्हां उस्ताद दुआ कयो त असांजी मुकमल कैबिनेट अवां जी मोहब्बत जो भरम रखी सघे इंशाअल्लाह। जो माज़ी तव्हांजे साम्हूं आहे त उस्तादनि जे मसइलनि जे लाइ असां हमेशह रोडनि ते रहिया आहियूं, असां हमेशह रस्तनि ते रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला ईंदड़ वक़्तनि में असां उस्तादनि जा मसइला सरकार खां तूं मामा करे न पर ठके ठोकियल करे असांजो मंशूर आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे सर्विस इंस्पेक्टर ॾिनो वञे। 17 स्केल असांजी आख़िरी हद न आहे पर सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे 20 ग्रेड ताईं पहुचायो वञे। असांजो मंशूर आहे त जेके नौजवान मुंहिंजा उस्ताद अपॉइंटमेंट थिया आहिनि उन्हनि सां सेकेंडरी जा बि उस्ताद गॾु थिया आहिनि। उन्हनि खे टाइम स्केल ॾेई 20 ग्रेड बि ॾिनो वञे थो, 20 स्केल बि ॾिनो वञे थो। पर मुंहिंजो जेको नौजवान रिसेंटली 60,000 उस्ताद अपॉइंटमेंट थियो आहे इंशाअल्लाह ताला तव्हांजा ख़ादम तव्हांखे 20 स्केल बि ॾिया 20 ग्रेड बि ॾिया। असांजो ही बि मिशन आहे त असीं उस्ताद आहियूं। सही उस्ताद उहो आहे जंहिंजी समाज जे हर चुरपुर ते नज़र हुजे। असां हमेशह त पंहिंजे मसइलनि जे लाइ मैदान ते निकिता आहियूं पर जंहिं धरतीअ जी कुखी जी असीं पैदावार आहियूं, सिंध धरती जी कुखी जी पैदावार आहियूं। हिन वक़्तु सिंध जा माण्हू बेज़ुल्म ऐं अताब जो शिकार आहिनि। सिंध अंदरि क़बाइली जहिड़ा सिंध जे माण्हू जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। इन जे लाइ बि सिंध जो उस्ताद मैदान ते ईंदो। सिंध अंदरि सिंधी ॿोली अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजा सिंध जा हुकुमरान जेके दावूं त वॾियूं था कनि पर हिन वक़्त ताईं सिंध असेंबलीअ में किरादाद आणे न सघिया आहिनि त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो। पर सिंध जे उस्तादनि सां वाइदो आहे, सिंध जे उस्तादनि सां वचन आहे, सिंध जे उस्तादनि सां सुकुन आहे त जेके असांजे इक़्तिदार में वेठा आहिनि उन्हनि खां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली उहो किरादाद असेंबली में पास कराईंदासीं न त उनजो गहरो तंग कंदासीं। जेके बि उस्तादनि जा मसइला आहिनि उहे मसइला हल थींदा इंशाअल्लाह। असांजे मदे मुक़ाबिल मुंहिंजा पीउ मुंहिंजा महबूब साम्हूं आया आहिनि। मुंहिंजी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। मां चयुसि अखियुनि में थी वियो। उन्हनि दोस्तनि खे थो चवां त अखियुनि में थी वियो त आउं वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾे आउं पसां कीन को वियो। मुंहिंजी दिलि तमामु घणी ख़ुशि थी आहे त सिंध जे उस्ताद में शऊर आहे, सिंध जे उस्ताद में सुजागी आहे, सिंध जे उस्ताद में बेदारी पैदा थी चुकी आहे। जो अॼु सिंध जो उस्ताद नौजवान उस्ताद मैदान ते असांजे मुक़ाबिलो करणु आयो आहे। असां अरा न आहियूं, असां ख़ुशि आहियूं। हुननि खे वेलकम था चऊं। असां हुननि खे वेलकम था चऊं। छो त हाजी शफी मोहम्मद सठियो, सिकंदर जतोई, अतीक रहमान सोलंगी असीं जमहूरी माण्हू आहियूं। इहो जमहूरियत जो हुस्न आहे ऐं इंशाअल्लाह ताला मैदान थींदो ऐं सिंध जे उस्ताद अॼु जेको मोहब्बत जो इज़हार कयो आहे इंशाअल्लाह ताला पोलिंग वारे ॾींहुं बि जेको असांखे निशान मिलंदो ठपे बि ठपा हाजी शफी मोहम्मद सिकंदर जे इंतिका बि निशान थींदो। अॼु मां तव्हांजे नियाज़मंद जे इज़त में जेके ॿ 4 ॻाल्हियूं कयूं आहिनि त मां चूंडजण खां पोइ सिंध जे उस्तादनि जे लाइ मैदान ते निकिरंदुसि ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण लाइ मैदान ते निकिरंदुसि। मुतफ़िक़ आहियो था तूं मथे खणो। ख़ुदा अवां दोस्तनि सभिनी खे सलामत रखे। कल्ह 2 फेसबुक ते हले पियो त नॉमिनेशन फार्म दोस्तनि खे नथो मिले। असांखे ख़बर पई चेयरमैन साहिब सां राब्तो कयोसीं जे मां मानी खवां थो। असां दोस्तनि खे पाबंद कयोसीं त जेके नौजवान मुंहिंजा महबूब दोस्त फार्म वठण आया आहिनि 1 फार्म त छा पर 100 फार्म दोस्तनि खे ॾेई छॾियो। असीं जमहूरी माण्हू आहियूं। अवां दोस्तनि जा कुर्ब अवां जा अहसान ख़ुदा अवां खे सलामत रखे। सिंध सलामत साह सलामत।